दोस्तों हिकिड़ो बादशाह शिकार ते वियो ऐं शिकार कंदे कंदे उनखे अहसास ई न थियो त ॾींहुं कीअं ख़तमु थी वियो। सिजु लही वियो, उनखां पोइ उनखे ख़बर न पई पए त हाणे कहिड़े रस्ते सां वापसि मोटणो आहे, छो त उहो लश्कर खां बि छिॾी वियो। जेके शिकारी बादशाह सां गॾु हुया उन्हनि खां अलॻि थी वियो। सो भटकंदे भटकंदे हिकिड़े घर जे वेझो वञी पहुतो ऐं उन जो दरवाज़ो वञी खड़काई। उन परदेसी सम्झी, मुसाफ़िर सम्झी ऐं उनखे रहण जी जॻह घर में ॾिनी। सॼी राति उहो हारी वीचारो कुड़मी माण्हू उन जी बादशाह जी वॾी ख़िदमत कंदो रहियो। उन जे लाइ बाहि ॿारे रखियईं, गरमाइश करण जे लाइ उनखे कपिड़ा ॾिनई गरम गरम ऐं हंध बिस्तरा सॼो उन इंतज़ाम कयो, खाधो खुराक जो सॼो इंतज़ाम कयो ऐं पूरी तरह सां उन बादशाह जी ख़िदमत कई। हालांकि उन हारी माण्हूअ खे वीचारे ग़रीब खे इहा ख़बर ई कोन हुई त हीउ वक़्त जो बादशाह आहे। ख़ैर, जॾहिं सुबुह थी त बादशाह निंड मां सुजाग थियो ऐं बादशाह खे हिकिड़ी ख़ूबसूरत सुबुह हुन जे घर में ॾिसण जे लाइ मिली। उनखां पोइ बादशाह रवानो थियण लॻो मोकल वठी, त उनखे चयईं त तोखे ख़बर कोन्हे का, तो मुंहिंजी ॾाढी ख़िदमत कई आहे, मूंखे राज़ी कयो आहे। मां असल में हिन वक़्त जो बादशाह आहियां, पंहिंजी हिन मुमलिकत जो बादशाह आहियां। बादशाह छा कयो, जो मोहर वारी जेका मुंडरी हुई, अॻ में ठपा न हूंदा हुया, मोहरनि जो मुंडरियूं हूंदियूं, बादशाह पंहिंजे आंगुर में पाईंदा हुआ, त उहा मोहर वारी मुंडरी लाहे ऐं उन हारीअ खे ॾिनई ऐं हारीअ खे चयईं त तो असांजे मथां अहसान कयो आहे। जॾहिं बि कंहिं बि मुसीबत में हुजई, कंहिं बि शइ जी तोखे ज़रूरत हुजे, का बि मुश्किल दरपेश अचे त सिधो मूं ॾांहुं हलियो अचिजांइ। ऐं जेके बि दरबान बीठा हुजनि त उन्हनि खे इहा तूं मुंडरी ॾेखारींदे त मां कंहिं बि हालत में हुजां, कंहिं बि वक़्तु कहिड़ी बि हालत में हुजां, त उहे तोखे वठी मूं ताईं ज़रूरु पहुचाईंदा। अलाह जी कुदरत, कुझु वक़्त खां पोइ को बारिशूं पयूं, मींहं उठा ऐं उनखे काफ़ी नुक़सानु थियो, फसल वग़ैरह उन जा तबाह थी विया ऐं उन वटि कुझु बि बाक़ी न रहियो हारीअ वटि। सो उनखे ख़्यालु आयो त छो न बादशाह सलामत वटि वञी कुझु मदद वठां। हू अची दर ते पहुतो, दरबान ॾिठो, पेरनि खां मुंहं ताईं ॾिठईं, चई तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे जो तूं बादशाह सां मिलंदे, हल हल निकुर, दड़का ॾेई हिनखे मोटाए छॾियईं। पोइ हिन छा कयो, जो उहा मुंडरी लाहे ऐं उनखे ॾेखारियईं त हीअ मुंडरी ॾिस। जीअं दरबान मुंडरी ॾिठी त उन जूं अखियूं फाटी वियूं। हा, तो वटि हीअ मुंडरी? बादशाह जो हुकुम हुयो त जेको बि माण्हू इहा मुंडरी खणी अचे त उनखे जंहिं बि मां हालत में हुजां मूं ताईं ज़रूरु पहुचाइजो। सो उन दरबान उनखे वठी पाण सां गॾु ऐं बादशाह ॾांहुं रवाना थी विया। विया त बादशाह सलामत पंहिंजे कमरे में इबादत में मसरूफ़ हुयो, नमाज़ पढ़ी रहियो हुयो ऐं दुआ घुरी रहियो हुयो। हीउ शख़्स थोरी देरि जे लाइ उते वेठो ऐं उनखां पोइ वेही वेही ॾिठईं त जेको आहे सो हीउ ख़ुदि पाण कंहिं ॿिए खां पियो घुरे ऐं हीउ वेही वेही जेको आहे बादशाह खे ॾिसी ऐं ॿाहिरि निकितो, रवानो थियो, हलियो वियो। दरबान पुछियुसि त काॾे, बादशाह सां मिले न छा? चई न बसि मुंहिंजो कमु थी वियो, मां हलां थो। चई आयो हुअईं त मिली वठे हा बादशाह सां? चई न बसि मुंहिंजो कमु मुकमिल थी वियो आहे, मूंखे इजाज़त ॾियो, मां हलां थो। निकितो, हलियो वियो। बादशाह सलामत जीअं नमाज़ मां फ़ारिग़ थिया, दुआउनि मां फ़ारिग़ थिया त उन दरबान ॿुधायो साईं हेड़े आरे पारे हीअ मुंडरी खणी कोई शख़्स आयो हुयो। त बादशाह चयो त वारो कयो, हिनखे ॻोल्हे अचो, वठी अचो, जिथे बि पहुतो आहे हिनखे वठी अचो, इहो असांजो मोहसिन आहे, हिनखे तव्हां कीअं मोटाए छॾियो? साईं असां कोन मोटायो, हू पाण हलियो। सो सिपाही कढ विया ऐं हू कुझु परते निकिरी वियो हुयो त हुनखे वापसि वठी आया। बादशाह वटि पहुतो अची, बादशाह चयुसि त जेकॾहिं आयो हुएं हेसिताणी त पोइ मिले छो न, ईअं छो हलियो वएं तूं त असांजो मोहसिन आहे। त उन ॿुधायो त बादशाह सलामत, मूंखे तकलीफ़ हुई ऐं मुंहिंजी सॼी ज़मीन वग़ैरह फसल ख़राबु थी वियो मींहं में, सो इन जे करे मां आयुमि त का बादशाह खां मदद वठां। पर जॾहिं हिते पहुतुमि त ॾिठुमि त तव्हां सजदे में हुयो, तव्हां दुआ में कंहिं ॿिए खां ख़ुदि मदद घुरी रहिया हुयो। पोइ मुंहिंजे दिलि में बि इहो ख़्यालु आयो त मां त वॾो अहमक़ आहियां, जंहिंखां बादशाह पियो घुरे मां बि उन खां घुरां न, मां बादशाह खां छो घुरां? सो मां उन जे अॻियां ई सजदो कंदुमि, उन खां ई घुरंदुमि कि भला मां इजाज़त वठंदुमि। सो दोस्तो, ख़ुददारी इहा शइ हूंदी आहे। असां ते आफ़तूं ईंदियूं आहिनि, मुसीबतूं ईंदियूं आहिनि त पोइ असां लड़खड़ाइजी वेंदा आहियूं ऐं असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त हितां बि माल मिले, हुतां बि माल मिले, हितां बि माल मिले। असल ख़ुददारी इहा आहे त माण्हू पंहिंजे पेरनि ते पाण बीहे, जेको कुझु अलाह ताला असांखे ॾिनो आहे उन मज़ा ख़र्चु करे ऐं असां पंहिंजी ज़िंदगीअ जे गाॾे खे हलायूं ऐं उन ई मालिक महिरबान खां घुरूं। दुनिया वारा ॾेई पचारींदा, पर मालिक साईं कॾहिं बि ॾेई
कोन पचारींदो। उमेद आहे त अॼोकी वीडियो बि तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। जेकॾहिं असांजी महिनत वणे पई तव्हांखे त ॿियनि दोस्तनि ताईं बि ज़रूरु पहुचायो। वीडियो खे शेयर कंदव त तव्हांजो हिकिड़ो सेकंड 2 सेकंड लॻंदा, का वॾी ॻाल्हि कोन्हे का। शेयर जेतिरो कंदा रहंदव ओतिरा वधीक दोस्त असांजे वीडियोस ते ईंदा, असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदा ऐं कुझु न कुझु पिराईंदा, असां अवां मां बि पिराईंदा रहंदासीं। सो ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।